विषय भरसां ॻोठ मिर्ज़ो ख़ान शाहाणी खे तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे पोलियो मुहिम जो बाइकॉट करे छॾियो। रहवासियुनि मियादाद शाहाणी जी अॻुवाणी में पोलियो इंचार्ज अयाज़ सुमरो ऐं संदसि टीम खे पोलियो पियारण खां इनकार कयो ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंतिज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। ॻोठाणनि जो एहतिजाज ऐं पोलियो मुहिम जो बाइकॉट जो असिस्टेंट कमिश्नर हाला मज़हर बुढ़ो नोटिस वठी तबेदार ज़ुल्फ़िकार भुट्टो ख़ासकेली खे पुलिस मोबाइल साण करे ॻोठाणनि सां ॻाल्हाइण लाइ मोकिलियो वियो, जिते तबेदार ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ॻोठ मिर्ज़ो ख़ान शाहाणी में पहुची ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला पारां ॻोठाणनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम करे संदन ॻोठ में बुनियादी सहूलियतूं ॾियारण जी यकीन दहानी कराई। जंहिं बाद ॻोठाणनि रासपो ज़ाहिर कंदे ॿारड़नि खे पोलियो जा क़ताब पियारे पोलियो मुहिम जो बाइकॉट ख़त्म कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि मियादाद शाहाणी ऐं ॿियनि चयो त असांजे ॻोठ में पको रोड ऐं स्कूल ठहियल नाहे, जंहिं करे ॻोठाणा तालीम ऐं पके रस्ते खां महरूम आहिनि। उनखां अलावा ॻोठाणनि में ऐं ॿियनि केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि जी खोट पिणु आहे। जंहिं ते असिस्टेंट कमिश्नर हाला डॉक्टर मुज़ाहिर अली बुढ़ो यकीन ॾियारियो त ॻोठनि जी सहूलियत लाइ जल्द पके रोड ऐं ॿारनि जी तालीम लाइ खेनि स्कूल जी बिल्डिंग तामीर कराए ॾिनी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।